नाज़रीन असां मौजूद आहियूं पीपल्स मेडिकल हॉस्पिटल के ट्रामा सेंटर ॿाहिरां जितां GHA जेको इन्हनि जो हिकिड़ो यूनियन जो इतिहाद आहे उन्हनि जे पारां रिस्क अलाउंस ऐं ॿिया जेका हिन जा मुतालबा आहिनि उन्हनि जे हवाले सां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो थो वञे। अचो त उन्हनि जी जेके अॻुवाणी कंदड़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा मुतालबो आहे। असां सां हिन वक़्तु क्लार्क एसोसिएशन, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर एसोसिएशन ऐं पैरामेडिकल जूं तमामु नुमाइंदा तंज़ीमूं गॾु आहिनि। असांजी हिकिड़ी टे हिन टाइम असांजूं डिमांड्स आहिनि। असांजो सर्विस स्ट्रक्चर बहाल कयो वञे, टाइम स्केल बहाल कयो वञे ऐं रिस्क अलाउंस जेको 17,000 पैरामेडिक तमामु 1 खां 16 ऐं 17 खां वठी जेके मथियां ग्रेड उन्हनि खे 35,000 ॾिना पंहिंजो रिस्क अलाउंस उहो गवर्नमेंट ऑफ सिंध बंदि कयो आहे। उन्हनि जे लाइ असांजी जिदोजहद असांजो रिस्क अलाउंस बि बहाल कयो वञे। असां हेल्थ डिपार्टमेंट सभु मुलाज़िम रिस्क ते हूंदा आहियूं, उहो असांखे मुस्तक़िल तौर ते रिस्क अलाउंस ॾिनो वञे जी ॿियनि सूबर में ॾिनो थो वञे। ऐं ॿियो टाइम स्केल असांखे पाकिस्तान जी 75 साल तारीख़ में अञा ताईं असांखे टाइम स्केल न ॾिनो वियो। या असांजो जेको सपोर्टिंग स्टाफ आहे, सर्विस स्ट्रक्चर हूंदो आहे टेक्निकल स्टाफ जो, ऐं जेको नॉन टेक्निकल अमलो आहे उनजो हूंदो आहे टाइम स्केल। असांजे हुकूमत सिंध खां पुरज़ोर मुतालबा आहिनि त महिरबानी करे जल्द खां जल्द असांखे रिस्क अलाउंस, टाइम स्केल ऐं सर्विस स्ट्रक्चर ॾेई ॾिनो वञे। असांखे ॿियो को बि अलाउंस न, ऐं बजट में जेको असांजो हिकिड़ो रुगो अलाउंस ॿियो आहे हेल्थ प्रोफेशनल अलाउंस जेको 20% सिंध गवर्नमेंट ॾिनो वॾे एहतिजाज खां पोइ उहो बि बजट में बंदि करे छॾियो अथनि, फ्रीज़ करे छॾियो अथनि, ख़तमु। असांजो इहो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खां त असांजो फिलफोर इहो हेल्थ रिस्क अलाउंस बहाल कयो वञे। असांजी जेका हीअ जिदोजहद आहे इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन महिल जेका आहे असांजो बर्निंग इशू जेको आहे उहो हेल्थ रिस्क अलाउंस आहे ऐं उन हवाले सां असां ही सभु दोस्त हिते अॼु गॾु थिया आहियूं। नाज़रीन एहतिजाज कंदड़ जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा न मञा विया त एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन शोभान खासकली सां गॾु अकरम चांडियो, KTN न्यूज़, नवाबशाह।